अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेकॾहिं हिन वक़्त ताईं अव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करियो। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 डिसंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जबरी गुमशुदगियूं ऐं गैर क़ानूनी गिरफ़्तारियूं इंसानी हक़नि जी लताड़। हुकूमत इंसाफ़ लाइ क़दम खणे HRCP जो मुतालबो। बलूचिस्तान में औरतुनि जे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज। सिंध सरकार जो BLA ते छोकिरियुनि खे वर्गलाइण जो इल्ज़ाम। डॉक्टर शाहनवाज़ जो लाश साड़ींदड़ जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। क़त्ल जो मुख्य जवाबदार अञा रूपोश। शिकारपुर में घोट जे क़त्ल ख़िलाफ़ मुज़ाहिरो। अवामी तहरीक GA सिंध ऐं ॿियनि पारां क़त्ल जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मीरपुर ख़ासि में घर ढाहण ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। GA सिंध मुहाज़ जे अॻवान रियाज़ चांडियो पारां घोट अल्ताफ़ महर जी शहादत ऐं मीरपुर ख़ासि में पुलिस हथां लाशारी बिरादरी जा घर मसमार करण जी मज़मत। गैस ॾियो सखर में औरतुनि जो एहतजाज। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। ह्यूमन राइट्स कमीशन पारां पाकिस्तान में गैर क़ानूनी गिरफ़्तारियुनि, हिरासत ऐं जबरी गुमशुदगियुनि जे लगातार पेश ईंदड़ वाक़िअनि जी मज़मत कई वई आहे। ह्यूमन राइट्स कमीशन पारां वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। कमीशन मूजिबि अहिड़ो सिलसिलो पाकिस्तान खे फ़ौरी तौरु रोकणु घुरिजे। इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म X ते लिखियो आहे त पेशावर यूनिवर्सिटी जे शागिर्दनि हबीब वज़ीर ऐं अदनान वज़ीर जी मुबैना गुमशुदगी ॻणती जोगी आहे। ॿई 12 नवंबर 2025 ते हुकूमत तरफ़ां सॾायल ग्रैंड जरगे में शिरकत खां पोइ लापता थिया। इन ॻाल्हि जो वाज़ह मिसाल आहे त कीअं क़ानूनी तक़ाज़ाउनि खे मामूल मूजिबि नज़रअंदाज़ कयो वञे थो। HRCP जे बयान मूजिबि साॻिए नमूने अॻूणे क़ौमी असेंबली मेंबर निसार पंवार ऐं संदसि पुटु मोहसिन जी मुबैना गुमशुदगी बि इंतिहाई ॻणती जोगी आहे। इतलाउनि मूजिबि 22 डिसंबर 2025 ते कराची में सादन कपिड़नि में मलबूस माण्हुनि खे खंभे गुम कयो। तोड़जो उन खां अॻु निसार जी आज़ादी खां पोइ खेनि यकीन ॾियारियो वियो हो त वरी न खंभियो वेंदो। HRCP जो चवणु आहे त इहे वाक़िआ बलूचिस्तान में औरतुनि ऐं घटि उमिरि माण्हुनि जी हिरासत सां पिणु जुड़ियल आहिनि, जिन में माज़ूर शागिर्दाणी ऐं समाजी कारकुन महाजबीन बलोच समेत घटि में घटि 6 ॿिया माण्हू बि शामिल आहिनि, जिन खे नवंबर ऐं डिसंबर 2025 दौरान गिरफ़्तार कयो वियो। HRCP पारां चयो वियो आहे त अहिड़ा क़दम आइन में ॾिनल ज़मानतनि जी खुलियल भञकड़ी आहिनि, ख़ानदाननि ऐं बिरादरियुनि खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु पहुचाइनि था। बयान में चयो वियो आहे त असां हिकु भेरो ॿीहर रियासत ते ज़ोर ॾियूं था त रियासत जी शफ़ाफ़ियत यकीनी हुजणु घुरिजे, ज़िम्मेवारनि खे जवाबदार बणाइणु घुरिजे ऐं मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ ताईं बिना कंहिं शर्त जे रसाई ॾिनी वञे। तुर्बत वारे इलाइक़े में सदाम मेहराब जी मुबैना जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाज कयो। सदाम जी गुमशुदगी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सदाम जे वालिद ऐं ॿिनि चयो त सदाम खे 22 जुलाई 2025 ते जबरी तौरु लापता कयो वियो आहे। सदाम गैरेज ते कमु करे थो। हूअ महिनत कंदड़ मज़दूर आहे। गैर क़ानूनी सरगर्मियुनि सां संस को बि वास्तो न आहे। सदाम जी गुमशुदगी खां पोइ डिप्टी कमिश्नर ऐं ॿिनि आला इख़्तियारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, पर का बि अॻभराई साम्हूं नाहे आई। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सदाम खे बाज़ियाब करायो वञे। बलूचिस्तान में नियाणियुनि जे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। औरतुनि जे जबरी गुमशुदगियुनि ते बलूचिस्तान में ॻणती जो इज़हार कयो पियो वञे।
जॾहिं त सिंध हुकूमत पे BLA ते सोशल मीडिया वसीले निगरी खे वर्ग लाइ ख़ुदकश बमबार बणाइण जी ज़हनी तरबियत ॾियण जो इल्ज़ाम मढ़ियो आहे। सिंध हुकूमत दावा कई आहे त बलोच लिबरेशन आर्मी सोशल मीडिया वसीले घटि उमिरि निगरी खे वर्ग लाइ ख़ुदकश बमबार बणाइण लाइ ज़हनी तरबियत ॾेई रही हुई, जंहिंखे कराची पुलिस गिरफ़्तार कयो आहे। सूबाई घर वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गिरफ़्तार निगरी जी उमिरि घटि आहे। हुननि ॿुधायो त निगरी जो वालिद सरकारी मुलाज़िम हो जेको फ़ौत थी चुको आहे, जॾहिं त हिकु भाउ पुलिस में मुलाज़िम आहे ऐं ॿियो सिविल सर्विस सां लाॻापियल आहे। इख़्तियारियुनि निगरी ऐं संस ख़ानदान जी सुञाणप ज़ाहिर करण खां इनकार कयो ऐं चयो त उनखे ॻुझो रखियो वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे बलोचनि जो चवणु आहे त जबरी गुमशुदगियुनि खां पोइ औरतुनि खे हिरासत कयो पियो वञे ऐं उन्हनि खे दहशतगर्द साबित करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। सुप्रीम कोर्ट डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस में लाश खे बाहि ॾियण वारे केस जे जवाबदार मौलवी अहमद शाहानी जी गिरफ़्तारी खां पोइ वारी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल ऐं जस्टिस मुसरत ते ॿधल ॿ रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई, जॾहिं त मक़तूल डॉक्टर शाहनवाज़ जो वकील वीडियो लिंक वसीले कराची रजिस्ट्री मां ॿुधणी में शामिल थियो। ॿुधणी दौरान सरकारी वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त जवाबदार वाक़े खां पोइ तक़रीर ज़रिए माण्हुनि खे भड़कायो। लाश खे उमरकोट मां ॻोठु आंदो वियो ऐं मक़तूल जे वालिद खां ज़बरदस्ती लाश खसियो वियो। हिन केस में 4 शाहिदनि जा बयान बि रिकॉर्ड थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ जवाबदार जे वकील अदालत खे ॿुधायो त लाश जे तदफ़ीन वक़्तु ज़रूरु झेड़ो थियो, पर जवाबदार वाक़े वारे हंधि मौजूदु न हो। वकील मूजिबि केस में लॻायल दफ़ा तहत वधि में वधि 1 साल जी सज़ा थी सघे थी, जॾहिं जवाबदार 10 महीननि खां हिरासत में आहे। ॿुधणी दौरान जस्टिस मुसरत हिलारी रिमार्क्स ॾिना त सुप्रीम कोर्ट हाणे हिन मामले में वधीक कुझु नथी करे सघे। हुन चयो त दरख़्वास्त गुज़ार खे पंहिंजी दरख़्वास्त वापसि वठणी पवंदी, न त उहा ख़ारिज कई वेंदी। उनखां पोइ जवाबदार जे वकील दरख़्वास्त वापसि वठी छॾी। अदालत दरख़्वास्त न भेरींदे ट्रायल कोर्ट खे हिदायत कई त केस जो फ़ैसिलो 3 महीननि अंदरि मुकमिल कयो वञे। जॾहिं त ॿिए पासे अञा ताईं क़त्ल केस जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। शिकारपुर में हलंदड़ क़बीलाई झेड़नि ऐं घोट जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ शिकारपुर जे शहरियुनि पारां पिणु एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाज जी अॻुवाणी राशिद लाशारी, फ़हद शहज़ाद सोलंगी, अली कुरैशी, एहसान जीहू, शहबाज लुहर, सिराज शाह, इमरान मगी, सईद सुमरो, आदिल शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते शहरियुनि चयो त शिकारपुर में क़बीलाई तकरारनि जे नाले ते हलंदड़ रत जी रांदि बंदि कई वञे, जंहिं ते फायरिंग करे घोट समेत 3 ॼणनि खे बेॾोही क़त्ल कयो वियो। बिरादरी तकरारनि जे नाले ते शिकारपुर ज़िले अंदरि बेॾोह माण्हुनि खे सरेआम क़त्ल कयो वञे थो। असां अमन चाहियूं था, शिकारपुर खे अमन फ़राहम कयो वञे। महर जतोई तकरार ख़तमु करण लाइ रियासत जे क़ानून लागू कंदड़ इदारनि खे किरदारु अदा करणु घुरिजे। अवामी तहरीक पारां पिणु शिकारपुर सान्हे जी मज़मत कई वई आहे। शिकारपुर में जंहिं ते क़ातिलाने हमले जी मज़मत कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी अॻवान एडवोकेट अयाज़ कलोई ऐं मुमताज़ खोसो ऐं ॿियनि पंहिंजे बयान में चयो आहे त शिकारपुर सान्हे खे क़बीलाई तकरार जो नालो ॾेई पुलिस क़ातिलनि जी सरपरस्ती करे रही आहे। अवाम जी जान ऐं माल जी ज़िम्मेवारी रियासत जी आहे। सिंध सरकार माण्हू मारींदड़ धाड़ेलनि ऐं दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे या हुकूमत छॾे ॾिए। सिंध में अमन आहे जूं हुकूमती दावाऊं कूड़ ऐं फ़राड आहिनि। धाड़ेलनि ऐं क़बीलाई दहशतगर्दनि खे नेटो जा जदीद हथियार सरकारी सरदारनि जी सरपरस्ती में मिली रहिया आहिनि। क़बीलाई दहशतगर्दनि ऐं धाड़ेलनि जा सरपरस्त क़बीलाई सरदार आहिनि। सरदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई खां सवाइ सिंध में अमन क़ाइमु नथो थी सघे। शिकारपुर में जंहिं ते हमिलो कंहिं मख़सूस क़बीले या ज़ात ते न पर सिंध जे अमन ऐं सक़ाफ़त ते हमिलो आहे। जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। शिकारपुर में जंहिं ते हमिलो ऐं क़त्लाम का तकरार न पर क़बीलाई दहशतगर्दी जी हुकूमती सरपरस्ती जो नतीजो आहे। क़बीलाई दहशतगर्दी खे सिंध सरकार जी पुठि भराई आहे। 2021 में सिंध एपेक्स कमेटी आला अदलिया जे हुकमनि जी भंजकड़ी करे क़बीलाई सरदारनि खे जरगनि जा इख़्तियार ॾेई क़बीलाई दहशतगर्दी खे वधायो। क़बीलाई दहशतगर्दी में मुलविस सरकारी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे।
धाड़ेलनि जी हुकूमती शाही दावत खां पोइ क़बीलाई दहशतगर्दी ऐं अॻवान में इज़ाफ़ो थियो आहे। धाड़ेलनि जे मान में दावतूं रखंदड़ सिंध जो घरो वज़ीर फौरी तौरु इस्तीफ़ा ॾे ऐं शिकारपुर में क़बीलाई दहशतगर्दी जो खाज बणियल फ़ौतियुनि जे वारसनि खे 2 करोड़ ऐं ज़ख़्मी खे 1 करोड़ मुआवज़ो ॾिनो वञे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो पारां शिकारपुर वाक़े जी मज़मत कई वई आहे, जॾहिं त मीरपुर ख़ासि में लाशारी बिरादरीअ जा घर ॾाहिण जी पिणु मज़मत कई वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में रियाज़ चांडियो जो चवणु आहे त काल ॿ हिकिड़ा अज़ियतनाक वाक़िया थिया आहिनि सिंध में, जंहिं सॼी सिंध जे शहूर सान्या इंसान दोस्त माण्हुनि खे रंजायो आहे। घोट अल्ताफ़ महर जी शहादत ऐं उनजो मासूम भाउ, उनजी माउ मासिन खे गोलियूं ऐं मौत जी निंड सुम्हारण वारे वाक़े सॼी सिंध जे अखियुनि में न फ़क़ति लुड़क लाड़िया आहिनि, सॼी सिंध रुनी आहे। पर इन क्रोध में आहियूं त हुकूमत, मुल्क जो निज़ाम ऐं इंसाफ़ किथे आहे? किथे आहे उहो इंसाफ़ जेको सिंध जे माण्हुनि खे अमुन, तरक़ी, इज़त भरियो वकार वारी ज़िंदगी मुहैया करे? सिंध में 190 अरब रुपयनि जी बजेट आहे अमुन अमान जी, 1,60,000 पुलिस आहे। स्पेशल बजेट जे उन्हनि सां मिलायूं ऑपरेशन अमुन अमान ऐं ॿियनि ज़रूरतुनि जी त उहा बजेट 3 खरब जे लॻभॻि आहे। रेंजर्स ऐं FC ऐं ॿिया इदारा अलहदा आहिनि जिन खे सिंध हुकूमत पंहिंजे ख़ज़ाने मां ॾिए थी, या रेंजर्स ऐं FC ऐं पुलिस अमुन अमान जे नाले में सिंध जे माण्हुनि खे रोडनि रस्तनि ते त तज़लील करे थी, पर क़बीलाई दहशतगर्दी जे नाले में माण्हू क़त्ल कंदड़नि ॾोहारनि जो ख़ात्मो नथो थिए, कानून जे कटहरे में नथा अचनि। असां इहो नथा चाहियूं त घोट अल्ताफ़ महर जे शहादत जे वाक़े में ड्रोन, पुलिस ऐं हथियार खणी वरी माण्हू क़त्ल कयो। असां सिंध में कानून जी हुकुमरानी, सरकारी दहशतगर्दी जो ख़ात्मो, सरकारी धाड़ेलनि जो ख़ात्मो, सरकार क़बीलाई दहशतगर्दी जे नाले में नो गो एरिया ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो करे ॾे। इहे सभु गुंडा सरकार पाले थी। तव्हांजे मुल्क जे आईन जे आर्टिकल 9 में लिखियल आहे त शहरनि जी जान माल जो तहफ़ुज़ कंदासीं। 78 सालनि में पाकिस्तान जे मुल्क ऐं हिन फेडरेशन में सिंधियुनि वटि अमुन अमान नाहे। अमुन अमान हथरादू तरीक़े सां खसियो। पुलिस गर्दी, धाड़ेल गर्दी, क़बीलाई दहशतगर्दी, हुकूमत जूं दहशतगर्दियूं, इहे सभु दहशतगर्दियूं हुकूमत पाले थी। धाड़ेल बंदि कया अथव त लाड़काणे डिवीज़न ऐं सखर में वरी महर जतोई तकरार, या शर ऐं जागीराणनि जा तकरार, या ॿियनि राज्यनि जा तकरार, इहे सभु राज्यनि जा तकरार सरकार कराए पई। सिंध जे माण्हुनि जो तेल, गैस, कोयलो, समुंड, दरिया, ज़िंदगियूं लुटियो। सिंध जे माण्हुनि जो ओॾे तवजो न रहे। लुटमार कंदा रहो, सिंध फुरींदा रहो ऐं सिंधी हिक ॿिए खे मारनि, इहो निज़ाम क़बूल नाहे। काल गॾोगॾु हिकिड़ो वकील शहज़ाद जट क़त्ल थियो आहे। उन क़त्ल जी मज़म्मत कयां थो, पर इहो कंहिं इख़्तियार ॾिनो आहे त ॻोठनि जा ॻोठ कब्ज़ेगीरनि खे अलाट करे ॾियो ऐं लाशारनि जे ॻोठनि ते पुलिस दहशतगर्दी करे ॻोठ विस्मार करे माण्हुनि खे बेघर कयो। कराची में सिंधियुनि जा घर ड्राहियो, जबलनि, पहाड़नि, कब्रिस्ताननि ते कोहिस्तान ऐं ठटे में कब्ज़ो कयो। वरी उहो साॻियो राज तव्हां मीरपुर ख़ासि में शुरू कयो आहे। पुलिस गर्दी, दहशतगर्दी, धाड़ेल गर्दी, इन्हनि जो ख़ात्मो कॾहिं थींदो? गिरफ़्तार कयो वञे मुराद शाह ऐं सॼी हुकूमत खे त 20 सालनि ताईं उन्हनि खे इस्लामाबाद डिज़ाइन करे विहारियो आहे। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी खे मुमताज़ भुट्टे जे ज़मीनुनि ते फातिहाना अंदाज़ में कब्ज़ो करे ऐं उनजे पुटनि खां ख़रीद करे त तव्हां वरितियूं, उते घुमी सघो था? शहीद अल्ताफ़ महर जे तॾे ते नथा वञी सघो? सिंध यूनाइटेड पार्टीअ जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव बॉडी जो इजलास पार्टी सदर सैद ज़ैन जी सदारत हेठि जामशोरे में थी गुज़रियो। इजलास में मुल्की सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वियो ऐं तनज़ीमी सूरतहाल जो पिणु जाइज़ो वरितो वियो। इजलास में रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह जे हवाले सां तयारी कमेटी ठाही वई।
ऐं फ़ैसिलो कयो वियो त साईं जीएम साहिब जी सालगिरह ते भरपूर जलसो कयो वेंदो। जंहिं मूजिबि सालगिरह जे मौक़े ते 16 जनवरी शाम जो सूफ़ियाणी महफ़िल मुनक़िद कई वेंदी। राति जो 12 वॻे मशल बरदार रैली कढी साईं जीएम साहिब जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी। 17 जनवरी ते मंझंदि 1 वॻे साईं जीएम साहिब जी 122वीं सालगिरह जो जलसो कयो वेंदो। केक पिणु कटियो वेंदो, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी ऐं ॿियनि तनज़ीमुनि जा अॻवान ऐं महिमान जलसे खे ख़िताब कंदा। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 31 जनवरी ते पार्टीअ जो जनरल काउंसिल इजलास सन में थींदो, जंहिंमें मरकज़ी कन्वेंशन ज़रिए पार्टी जी मरकज़ी बॉडी जूं चूंडूं करायूं वेंदियूं। 31 डिसंबर ते कराची प्रेस क्लब ते सिंध यूनाइटेड पार्टी जी मेज़बानी में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां क़ौमी कॉन्फ्रेंस कई वेंदी, जंहिंमें सिंध एक्शन कमेटी में शामिल जमायतनि समेत सिंध मां ॿियनि मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि जा अॻवान ऐं नाले वारा वकील शरीक थींदा। इजलास में इहो पिणु फ़ैसिलो कयो वियो त तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे सॾ ते 8 फरवरी 2026 ते सॼे मुल्क में थींदड़ फीथा रोक ऐं आम हड़ताल जे सॾ ते सिंध में पिणु उन फ़ैसिले ते भरपूर कोशिश कई वेंदी त जीअं सॼे मुल्क जियां सिंध में बि उन फ़ैसिले ते अमल करायो वञे। इजलास में सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह, रोशन बुरड़े, सैयद मुनीर हैदर शाह, मुनीर नाइच, अमीर हसन पंवर, असगर कुरैशी ऐं मुख़्तियार अहमद मेमण शिरकत कई। सिंध सभा जे मरकज़ी सदर इनाम सिंधी जी सिंध हाई कोर्ट सखर मोरो वारनि ॿिनि केसनि में 1-1 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। यादि रहे त इनाम सिंधी गुज़िरियल 7 महीननि खां नौशहर फिरोज़ जी जेल में क़ैद आहे। इनाम सिंधी खे 20 मई 2025 ते मोरो केस में सकरनि भरिसां गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिं खां पोइ इनाम सिंधी ते 4 जोड़तू केस दाख़िल कया विया आहिनि। ॿियनि केसनि में अॻु में ई नवाबशाह मां ज़मानत मंज़ूर थी हुई, जंहिंमें वकील इंद्रजीत लुहाणो ऐं राशिद कल्होड़ो पोइवारी कई हुई। ज़मानत मंज़ूरी बाद नाज़ सनाई मचलका जमा कराया हुआ। उन बाद मोरो केसनि जी पोइवारी प्रोफेसर साजिद सुमरो जी अपील ते एडवोकेट अतहर अब्बास सोलंकी बग़ैर कंहिं फीस ऐं ख़र्च पखे जे लगातार पोइवारी कंदो रहियो, जॾहिं त सिंधी इनाम जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे, जंहिं बाद मचलका जमा कराया वेंदा ऐं संदसि आज़ादी लाइ क़दम खंया वेंदा। मीरपुर ख़ास में पुलिस वकील चौधरी शहज़ाद जट जे क़त्ल केस में गिरफ़्तार ॿिनि जवाबदारनि अब्दुल सलाम लाशारी ऐं फ़तह लाशारी खे रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो। पुलिस जवाबदारनि खां पुछा गाछा लाइ वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा पिणु कई। अदालत पारां ॿिन्ही ॼणनि जो रिमांड ॾिनो वियो, जॾहिं त ॿिए पासे घर डाहण ऐं पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ लाशारी बिरादरी जे औरतनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जिते हिकु औरत रुख़साना लाशारी बेहोश थी वई, जंहिंखे एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। औरतनि एहतिजाज कंदे चयो त वकील शहज़ाद जट जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सॼे ॻोठ खे सज़ा ॾियणु किथां जो इंसाफ़ आहे। पुलिस कड़ो चाढ़े घर डाहे छॾिया आहिनि, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। कोटड़ी जी थाणे जी हद में 8 ॾींहं अॻु क़त्ल थी वियल माउ ऐं धीउ जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। वारसनि क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ SSP ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हयो, जंहिंजी अॻवाणी ज़मीर बुरड़ो, मोहब अली गुल, पीरी मंठार, मुनवर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त 8 ॾींहं अॻु जवाबदारनि नवाज़ अली, हाशिम उर्फ़ नजन, गुलशेर, फ्याज़ ऐं ॿियनि कूड़ो इल्ज़ाम हणी राजा ऐं संसि घरवारी फ़हमीदा धीअ राबिया मथां फायरिंग कई। राबिया ऐं फ़हमीदा बुरड़ो क़त्ल थी विया। राजा सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त वाक़े जी FIR दाख़िल आहे, पर जवाबदार गिरफ़्तार नथा कया वञनि। पुलिस पैसा घुरी रही आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जांच कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सखर में गैस बंदिश बरक़रार, रिध बचाव मुतासिर औरतनि गैस बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते औरतनि जो चवणु हो त इंतिज़ामिया बिना कंहिं जवाज़ जे गैस फ़राहमी घटाए छॾी आहे। किन इलाइक़नि में गैस प्रेशर घटि त किथे वरी फ़राहमी बंदि आहे, जंहिंजे करे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। हुननि मुतालबो कयो त गैस जी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। ॿीराणी में बिजली बंदिश ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे हेस्को ऑफिस अॻियां धरणो हयो वियो। ॿीराणी शहर में वापारियुनि जे सॾ ते दुकानदारनि कारोबारी मर्कज़ बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो।
दुकानदारनि ऐं शहरियुनि हिस्को इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त शहर ऐं भरपासे में 16 खां 18 कलाक बिजली बंदि कई वञे थी, जंहिंजे करे रहवासी अज़ाब में मुब्तला आहिनि। होॾांहुं टंडियाद में पिणु ॿीराणी वासियुनि बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ हिस्को ऑफिस ॾाढो धरणो हयो। शहरियुनि जो चवणु हो त ॿीराणी शहर ऐं भरपासे अण ऐलानी लोड शेडिंग करे रहवासियुनि खे अज़ाब में मुब्तला कयो वियो आहे। घरनि ऐं मस्जिदनि में पाणी न आहे। हर महीने बिजली जा ॻरा बिल भरे थकिजी पिया आहियूं। नोटिस वरितो वञे। शाहपुर जहानिया में साल जे पिछाड़के महीने में सिंध धरती खां हमेशह लाइ विछड़ी वियल महान शख़्सियतनि साईं GM जी न्याणी जीजी डॉक्टर दुरेशावार सैयद शेख अयाज़ कामरेड सोबे ज्ञानचंदाणी ताजल बेवस बेनज़ीर भुट्टो मखदूम रशीद सैयद इमरान शाह जहानिया बादल बुघियो सरमद सिंधी सरवेज पीरज़ादे शाइरा परवीन शाकिर ऐं ॿियनि खे भेटा पेश करण लाइ डिसंबर जा दर्द मुंहिंजे देश जा जे उनवान सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में सियासी समाजी ऐं इल्मी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी सदारत नामियारे अदीब रसूल बख़्श बुघियो कई। ख़ासि महिमान तौरु मखदूम इज़हार ख़ालिद साहिल कीरियो हुआ। सदारती ख़िताब कंदे अदीब रसूल बख़्श चयो त मथे ज़िक्र कयल शख़्सियतूं सिंध जी तारीख़ में सुनहरी अखरनि में लिखियल आहिनि, छाकाणि जो महान शख़्सियतनि साह ॾेई सिंध खे विसारीनो ऐं हमेशह लाइ अमर थी विया। हू असांजा क़ौमी हीरो आहिनि, जिन ते क़ौम खे फ़ख़ुरु आहे। सिंधी अदबी संघ जे अब्दुल फ़ताह बुघियो इमामुद्दीन लांघा चयो त डिसंबर में विछड़ी वियल क़ौमी हीरनि हर फोरम ते सिंध जी ललकार बणिजी धरती लाइ पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। संदन यादूं असांजे दिलनि में हमेशह लाइ ज़िंदा रहंदियूं। उन्हनि जी यादि में ॾिहाड़ा मल्हाइण घुरिजनि। जसकम जे ज़फ़र बुघियो असद बुघियो ऐं सैफ़ सिंधी चयो त हूं त सिंध मथां 12 महीना ज़ुल्म थींदो रहियो आहे, पर डिसंबर महीनो ॿियनि महीननि खां ॻरो आहे, छो जो इन महीने में असांखां महान शख़्सियतूं हमेशह लाइ विछड़ी वियूं। सिंधी अदबी संगत मोरो जे सेक्रेटरी ख़ालिद साहिल कीरियो ऐं मखदूम इज़हार चयो त साईं GM जी न्याणी जीजी दुरेशावार सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते परॾेह मां PhD कई। न्याणियुनि खे बराबरि जा हक़ ॾिना वञनि। न्याणियूं असांजे मुआशिरे जो हिसो आहिनि। प्रेस क्लब जे चेयरमैन मोहम्मद यासीन आरई साफ़ी मोहम्मद अशरफ बुघियो चयो त सिंध जे सियासी तोड़े क़ौमी तहरीक पंहिंजी सघ बरक़रार रखंदी पई अचे। सिंध धरती हमेशह हीरा पैदा कया आहिनि, कॾहिं जीजी दुरेशावार जे रूप में त कॾहिं शेख अयाज़ जे रूप में, कॾहिं सरमद सिंधी जे रूप में, जिन सदाई सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे। कोबे सईद ख़ान भरिसां पतूजा शाख M8 मोटरवे रोड ते कुझु महीना अॻु नामालूम हथियारबंदनि पारां पैरामेडिकल एसोसिएशन कुबो सईद ख़ान जे यूनियन सदर मीर हसन गची खां मोटरसाइकिल ऐं मोबाइल फुर करण जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। गदा हुसैन मगसी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाण चयो त SSP जे नोटिस वठण बावजूदि न जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि, न वरी मोटरसाइकिल ऐं सामान वापसि मिलियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया ऐं फुर थियल सामान वापसि न मिलियो त पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन सॼी सिंध में इस्पतालनि जी OPD जो बाइकाट कंदी। फरीदाबाद थाणे जी हद में जागीर रोड ते 7 नामालूम हथियारबंदनि 10 विरल ट्रक जे ड्राइवर मौलाबख्श भुट्टो परवेज़ पंवर खे हथ पेर ॿधी यरखमाल बणाए ट्रक काहे फ़रार थी विया, जेका शाह गोदड़ियो काछे वारे इलाइक़े खां रेती खणण वञी रही हुई त जागीर वटां वाक़ियो पेश आयो। होॾांहुं इतलाह ते कार्रवाई कई वई ऐं ट्रालर हथ कयो वियो, जॾहिं त 2 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा पिणु कई वई आहे। ख़ैरपुर जे इलाइक़े अभड़ीअ जे रहवासी उमराणी बिरादरी जे मुतासिरनि अब्दुर्रहीम ज़ुल्फ़कार गौसबख्श उमराणी रुख़साना उमराणी ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाहियूं त अब्दुर्रहीम उमराणी रक्शो हलाए बचनि जो पेट गुज़र करे थो। 26 डिसंबर ते अबड़ा बिरादरी जे बासर माण्हुनि ॿबरलो बाईपास सां रक्शो कराए रोशनाबाद वठी वञी अब्दुर्रहीम खे तशदुद जो निशानो बणायो ऐं रक्षा ऐं सामान फुर करे बेहोशी वारी हालत में उछलाए वियो। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक्षा वापसि ॾियारियो वञे।
राधण भरिसां ॻोठ बोथरो में पुलिस पारां ख़ासि अली बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे भञडाह करण खां पोइ नौजवान दिलबर ख़ासि अली खे गिरफ़्तार करे हाफ फिराई करण वारे मामले खां पोइ प्रेस क्लब में रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नौजवान दिलबर जी अमड़ मसमात शमशाद ख़ातून, भेण शान बीबी, भाउ फ्याज़ ऐं ग़ुलाम हुसैन ऐं अली हसन ख़ासि अली पाण सां गॾु पाक किताब खणी एहतिजाज कयो। हुननि दाहींदे चयो त 5 ॾींहं अॻु ॻोठ बोथरो लॻ असांजे घरनि ते राति जे वक़्तु दादू जोही ऐं मेहड़ पुलिस समेत वॾनि नाटालनि चढ़ाई करे भञडाह कई। असांजे नौजवान दिलबर ख़ासि अली खे गिरफ़्तार करे खणी विया। ॿिए ॾींहं ते उनखे हाफ फिराई करे छॾियनि। हुननि चयो त असांजे घरनि मां पुलिस सामान बि खणी वई आहे। असांजे नौजवान खे बेॾो ई ज़ख़्मी कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। टंडे जानमोहंद में भील बिरादरी जे मर्दनि ऐं औरतनि नारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। टंडो जानमोहन जे वार्ड नंबर 7 मीर ज़हूर कॉलोनी जे रहवासियुनि भील बिरादरी जे मर्दनि ऐं औरतनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मोहिन भील इल्ज़ाम हणंदे चयो त 15 वरहनि जी नाबालिग धीउ प्रेमी भील खे शहबाज़, महर ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते 3 ॾींहं अॻु अगवा करे कार में खणी विया। निगरी जी अमड़ ऐं वालिद दाहियो त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजी न्याणी वापसि ॾियारी वञे। कंबर में PTLF जे सॾ ते सियासी समाजी तनज़ीमनि ऐं उस्तादनि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ऐं प्राइमरी उस्ताद गुलज़ार जुणेजो जो घर मां लखें रुपया फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे 4 कलाक धरणो हयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मोहम्मद अली हकड़ो, मुजाहिद शाह, मुमताज़ विधो, रमज़ान मुगैरी, मुमताज़ गोपांग ऐं ॿियनि चयो त कंबर में अमन तबाह थी वियो आहे। चोरियूं ऐं फुरियूं मामूल बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। उस्ताद गुलज़ार जुणेजो जे घर मां थियल फुर ऐं चोरी वारे वाक़े जे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। नौशहर फिरोज़ में पब्लिक हेल्थ खाते में डेली वेज ते ड्यूटी कंदड़ मुलाज़िमनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुलाज़िमनि जो चवणु हो त पघार 25,000 ॾिनी पई वञे, जेका वॾी ज़्यादती आहे। सरकार पारां घटि में घटि मुआवज़ो 40,000 मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी थियल आहे, पर उन हिसाब सां असांखे मुआवज़ो नथो ॾिनो वञे। घोटकी में डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस में करप्शन ख़िलाफ़ पोरियतनि कमीस लाइ अनोखो एहतिजाज कयो। पोरियत अता हुसैन कोलाची जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर रिश्वत घुरनि था, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दड़ो में सहाफ़ी समीर चांडियो खां मोटरसाइकिल फुर मज़ाहिमत खेसि ज़ख़्मी कयो वियो। सियासी समाजी धुरियुनि पारां सहाफ़ी खां फुर ऐं खेनि ज़ख़्मी करण जी मज़मत कई वई। गोलाची में पोरियत खे खंभे गुम करण ख़िलाफ़ वारसनि ऐं रहमा बिरादरी पारां एहतिजाज कयो वियो। न्याणियूं ऐं अमड़ लुड़क लाड़े वेठा। पोरियत ज़ुल्फ़कार जे भाउ क़ासिम राहिमे ॿुधायो त पोरियत ज़ुल्फ़कार 13 ॾींहं अॻु गोलाची मां सामान वठण लाइ वियो, वरी वापसि नाहे आयो। बस स्टॉप वटां हिकु वैन मां 4 पुलिस एहलकारनि ज़बरदस्ती लाथो, जंहिंखां पोइ हू गुम आहे। गोलाची पुलिस लातालुकी ज़ाहिर कई आहे। 4 न्याणियुनि जो पीउ आहे, 2 न्याणियूं माज़ूर आहिनि। घर भातियुनि जा हाल इंतिहाई ख़राब थी चुका आहिनि। हाणे असां कहिड़े दर दाह ॾियूं। काज़ी अहमद जो रहवासी संजय भगत 4 ॾींहंनि खां गुम, वारस परेशान। वारसनि जो चवणु आहे त असांजो नौजवान मज़दूरी लाइ घरां निकितो, जेको वापसि नाहे पहुतो। ॻोल्हा में मदद कई वञे। मलीर में सादिम चांडियो जे क़त्ल ऐं आज़ाद जरवार खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम। सादिम चांडियो खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त हिकु अहलकार वकार भट्टी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नामज़द GM सिक्योरिटी दाऊद कियानी उस्मान गुजर खे रूपोश करार ॾिनो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में 3 ॾींहंनि खां पोइ एहतिजाजी तहरीक खे तेज़ कयो वेंदो। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन